बोल गुरु नानक देव की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरु अड़ी प्यारी साध संगत सभिनी के ओम शांति। बे ॾींहुं पृथ्वीचंद सिधो वियो बाबे बुढे साहिब वटि ऐं वञी चयाईंसि त भाई बुढा साहिब, मूं काल सूधो तव्हांखे भलो मर्द थे ॼां थो ऐं तुंहिंजी महिमा गुरु नानक साहिब समान थे सम्झमि, लेकिन जेको तव्हां काल कमु कयो आहे उहो ॾिसी मूंखे तोमां श्रद्धा निकिरी वई आहे। तोखे इहा बि ख़बर हुई त मां हर वक़्तु सतगुरनि जे संग में रहंदो हुअसि ऐं सभु कमकार सम्झी सोचे वीचारे कंदो हुअसि। सतगुरु त फ़क़ति नाले जा गुरु हूंदा हुआ, कमकार त सभु मुंहिंजे मथे ते हूंदो हो ऐं मां वॾो पुटु आहियां, तंहिं करे गादी मुंहिंजो हक़ु हुई या नंढे जी, हू त यादि बि कोन हो ऐं हुन कहिड़ी ख़िज़मत कई हुई जंहिं करे मूंखे रेटे हुनखे गादी ॾिनी वई ऐं तो पंहिंजनि हथनि सां उथी खेसि मस्तक ते तिलक ॾिनो। वाह तुंहिंजी फज़ीलत, हीउ ॾाढो भलो कमु कयो अथई। सारी सिख संगत तुंहिंजे लाइ ॾिस त अहिड़े इंसाफ़ करण करे छा थी चवे। जेकॾहिं पिता कावड़ जी खणी मूंखे कुझु चयो ऐं ईअं करण जो इरादो कयो त छा तूं त सम्झूं ऐं तुंहिंजो कमु हो त खेसि श्रेष्ठ मत ॾेई सम्झाई हा, किन उटलो पंहिंजी राय ॾेई ॻाल्हि खे वझनाए थो कई। हाणे ख़बर अथई त जेके सियाणा सिख तोखे सुमतवान कोठींदा हुआ से तो बिन सबब छा था चवनि। तूं या पक ॼाणिज त मां का सवली धुर न आहियां। हाणे बि मां तयारी करे हुन खां गादी खसे वठंदुसि ऐं केतिरो बि ख़र्च थियो त करे अव्हां जे कए खे फेराईंदुसि। पृथ्वीचंद जा अहिड़ा कौड़ा वचन ॿुधी धीरजवान बाबे बुढे साहिब फरमायो त तूं एतिरी कावड़ छो थो करीं। जेकॾहिं तोखे गुरु थियण जी ख्वाहिश हुई त पिता जे शेवा में प्रीतदारी आहे त हू तोखे ई लाइक़ु सम्झी अवसि गादी ॾियनि, पर हाणे हसद करण सां तोखे का बि हासिलात कान थींदी, पर उटलो लोक खिलंदई। वरी बि निमिरताधार त मन वांछत फल पाईंदे। उहे बि तूं गुरुजन जो वॾो पुटु आहीं ऐं सभई तोखे पूॼनि था, पोइ अजाए विखाद करण मां कहिड़ो सूद। तंहिं करे विखाद ऐं क्रोध खे छॾे फिटो कर त वरी बि सतगुरु दयाल आहिनि, को न को वर ॾेई छॾींदई त पियो सुखियो गुज़ारींदई। एतिरो चई बाबे साहिब करे माठ कई ऐं हू वेही वेही उथी घर ॾांहुं हलियो वियो। वरी बि केॾो सम्झाइनिसि था त निमिरताधारी ने त कुझु न कुझु वर ॾेई छॾींदई त तुंहिंजी ज़िंदगी सुख सां भई निकिरंदी। पृथ्वीचंद घर त आयो, लेकिन खेसि आंध मांध जे करे सुख ई न अचे। तंहिं करे वरी वियो सतगुरनि वटि ऐं वञी गुस्से में घटि वधि ॻाल्हायईं त तव्हां मूंसां ॼाणी वाणी ड्रो कयो आहे, मुंहिंजो हक़ मारे तव्हां अर्जन खे ॾिनो आहे, इन ई करे सारे लोक में मुंहिंजी खुआरी थी आहे ऐं जेकी अव्हां कयो आहे सो जेकर को घटि में घटि माण्हू बि न करे, पर आउं तव्हांखे चिताव थो करियां, आउं अव्हांखे सुख सां सुम्हणु न ॾींदुसि। मूं वटि धन जी त का कमी आहे कान, तंहिं करे आउं रिश्वत ॾेई कंहिं वॾे बादशाह खां मदद वठी अव्हां पीउ पुटनि सां मुक़ाबिलो कंदुसि ऐं हितां धिके ॿाहिरि करे घुरता हथ कंदुसि। एतिरो ॿुधी श्री गुरु महाराजन हेठियों महासुंदर शब्द उचारियो। श्री मुखवाक सारंग महिला चौथा। काहे पूत झगड़त हो संग बाप, जिसके जणे वडेरे तुम हो
तिनस्यूं झगड़त पाप रहाओ। जिस धन का तू गर्भ करत है, सो धन किसै न आप। उपदेश करत नानक जन तुमको, जो सुनो ताओ जाए संताप। तात्पर्य, हे पुत्र, छा लाइ तूं पीउ सां वेर थो करीं ऐं झगड़ो मचाईं थो। जंहिंजो तूं ॼणियल ऐं वॾो आहीं, तंहिंसां झगड़ो करणु पाप आहे ऐं धन जो गीरब करणु अजायो आहे। तंहिं करे तूं उन जो भरोसो न रख, छो जो धन खिन में छॾे वञण वारो आहे, मथां तूं पोइ पछताईंदो रहिजी वञी। तंहिं करे तोखे जुगाए त तूं हरि परमेश्वर जो सिमरन कर ऐं मुंहिंजो इहो उपदेश चङो करे ॼाण त तुंहिंजे तन मन जा सभु संताप नास थी वञनि ऐं वरी कॾहिं बि तो वटि लोभ जाइ न करे। इहो ॿुधी पिरथीअ खे कारी चिड़ लॻी ऐं चवणु लॻो त हक़ मारे पोइ था मूंखे उपदेश ॾियो त हरि परमेश्वर जो सिमरन कर। चङो वझ वठी मूंखे इन इहो उपदेश जो अधिकारी ॼातो अथव ऐं सम्झायोम था त गुरूअ जो दास बणिजी गोबिंद जो भॼन कर त सभु कामनाऊं पूरियूं थियनि। इहो पंहिंजो उपदेश पाण वटि सोघो करे रखो। जंहिं महिल अजोग थे कयव, तंहिं महिल न थे वीचार कयव त हाणे वेठा आयो हरी हरी सेखारण। पुट जा अहिड़ा उग्रा वाक्य ॿुधी साहिबनि ख़्यालु कयो त ही मूड़ न सम्झंदो, तंहिं करे वरी हेठियों शब्द उच्चारण कयां। श्री मुखवाक सूही महिला चौथा। तिनी अंतर हर आराध्या, जिनको दुर लिख्या लिखत लिलारा। तिनकी बखीली कोई किया करे, जिनका अंग करे मेरा हर कर तारा। हर हर ध्याय मन मेरे, मन ध्याय हर जन्म जन्म के सब दुख निवारण हारा। रहाओ। दुर भगत जिना को बख्शिया हर अमृत, भगत भंडारा। मूरख होवे सो उनकी रीस करे, तिस हलत पलत मोह कारा। से भगत से सेवका, जिन हर नाम प्यारा। तिनकी सेवा त हर पाइये, सिर निंदक के पड़े छारा। जिस घर वरते सोई जाने, जगत गुरु नानक बूझ करो बीचारा। चौ पीढ़ी आद जुगाद बखीली, किने न पायो, हर सेवक भाव निस्तारा। तात्पर्य, हरि परमेश्वर जे नाम जी लिम उनखे थी लॻे जंहिंजा पूरब कर्म महा उत्तम आहिनि। श्री अर्जन जो उहो ई मददगार आहे जो सारे जगत जो नाथ आहे। तंहिंसां तूं बखीली करे छा वटींदे? जंहिंजे हृदय में परमात्मा जे प्रेम जी तार लॻी पई आहे, तंहिं करे उनखे भगत ॾिसी करतार जे तरफ़ां हीअ बख़्शीश थी आहे ऐं हू सचपच प्रेमा भक्तीअ जो भंडारो वरताईंदो। तंहिं करे जेको हिन सां हसद कंदो सो वॾो मूर्ख आहे ऐं उनईअ जो हिते तोड़े अॻियां मुंहुं कारो थींदो। जंहिंखे हरीअ जो नालो मिठो थो लॻे सो ई दास भगत आहे ऐं उनखां ई प्रभुअ जो साक्षात्कार थिए थो। तंहिं करे उनजी निंदा करण करे कुझु बि हथ न ईंदो। जेको ई कंदो सो पंहिंजे मथे में धूड़ पाईंदो ऐं आख़िर में पछताईंदो। जंहिंजे अंदर में करतार जी लिव लॻल हूंदी सो ई सतगुरनि जे महिमा खे ॼाणंदो। श्री गुरु नानक, श्री गुरु अंगद, श्री गुरु अमरदास ऐं मूं सूदियूं 4 पीढ़ियूं थियूं आहिनि जे सॼे जगत ॾिठियूं आहिनि त उन्हनि जो ओज बखीली करण सां कंहिंखे बि नसीब न थियो। पर इहो परम पद उन्हनि खे ई हासिल थियो आहे जिन शेवकनि भाव रखी ख़िज़मत कई आहे। सो अहिड़ी टहल त तुंहिंजे वेझो कॾहिं न आई आहे। बाक़ी उनजे एवज़ तो वटि छल ऐं अभिमान सो भरपूर आहे। तंहिं करे तूं हाणे छाकाणि दुखी थी थो तड़फीं? बिना बाग त कुझु बि हथ न अचणो आहे। अञा बि जे तूं असांजे आज्ञा अनुसार हलंदो ईंदे ऐं अहंकार छॾे मन शांत में रखंदे त ॻाल्हि परे कान्हे। इन ई तरह सतगुरनि पृथ्वी चंद खे घणे क़दुरु सम्झायो ऐं फसाद उथारण खां रोकियो, लेकिन हू अहंकारी बाज न आयो ऐं उटलो सतगुरनि खे चवणु लॻो त शेवा जी परीक्षा बि तव्हां वटि ॾाढी आहे। अर्जन 2 वरिया माठ करे वञी लाहौर में वेठो, जंहिंखे न हेठि जी न मथे जी, तंहिंखे तव्हां अॻिरो कयो, पर मुंहुं जो हमेशह पे पाण पतोड़ियो ऐं जंहिंसां तंहिंसां मथा मोना हया
सो तव्हांजे नज़र में बेलाइक़ थियो आहियां। एतिरा लफ़्ज़ चई तंहिंखां पोइ पिरथीअ बिल्कुलु बेलाइक़ीअ जा अखर सतगुरनि खे ॻाल्हाया। जे आउं नथो भायां त तव्हां पाठकनि खे लिखी पढ़ायां, लेकिन एतिरो ई लिखणु काफ़ी आहे त हिन जा लफ़्ज़ सख़्त ऐं अजोग हुआ। पर एतिरे हूंदे बि खिमिया निध्यान सतगुरनि पंहिंजो बिरद ॼाणी हिनखे कुझु वधीक न चयो, फ़क़ति एतिरो चयऊंसि त हितां उथी हलियो वञ, असांजे अॻियां न बीह, अॼु खां पोइ असांजे मुंहं ते मथां चढ़ियो आहीं, तूं वॾो कमबख़्त ऐं धन जो लालची आहीं। सतगुरनि जो चवणु ॿुधी हिन मूर्ख खेनि चयो त जेकॾहिं तव्हीं मूंखे छॾणु था घुरो त मां बि अव्हांखे छॾणु थो चाहियां, पर पछाड़ीअ में इहो यादि रखिजो त आउं अव्हांखे सुख सां सुम्हणु कोन ॾींदुसि ऐं पिरथियो बि पाण खे तॾहिं सॾाईंदुसि जॾहिं अव्हां पीउ पुट खां पूरो पूरो बदिलो वठंदुसि। एतिरो चई वॾे आवाज़ सां बक बक कंदो पंहिंजे घर ॾांहुं हलियो वियो। पंहिंजे बाग़ खे पाण धिका थो ॾिए। हा, पर केॾो सम्झाइनिसि था, अञा बि आज्ञा में हल त ॻाल्हि परे कान ई, माना अलाए छा करे छॾनि सां। हा, संत सभु करे सघंदा आहिनि। उन ॾींहुं मां हिन बाबा गोदड़ीअ वारे जी पढ़ां पई त हिकु सिख जॻियासु हो, माना टंग में नासूर थी पियुसि, ॾाढियूं दवाऊं कयईं, सभु हकीम डॉक्टर वैद्य सभु भेटियईं, पर हिनखे फ़ाइदो न पियो पए। त कंहिं चयसि त डॉक्टरनि मां फ़ाइदो न पवंदो आहे न त संत छॾाईंदा आहिनि, तूं संत वटि वञ। त हिन संत वटि आयो, बाबा गोदड़ीअ वारे वटि। त टंग ईअं ॿधल हूंदी हुअसि, उते शेवा पियो करे, ॻाल्हि न पियो करेसि त मूंखे हीअ तकलीफ़ आहे। बाबा जन जेका ॾसींदा हुअसि शेवा भई उहा कर, शेवा में सॼो ॾींहुं माना जेतिरी करे सघंदो हो, वीचारे खे टंग में जो एॾो सूर हो, जेतिरी करे सघंदो हो सॼो ॾींहुं कंदो हो, भंडारे जी पाणीअ जी। पोइ जेॾी महिल वांदो थींदो नी पोइ बाबा जन जे अॻियां अची वेहंदो हो। पोइ हिकिड़े ॾींहुं बाबा जन पुछनिसि था त टंग छो ॿधी अथई, त ॻाल्हि थो करेसि त हीअं भई मूंखे नासूर थियो आहे टंग में। चईसि ईअं, चईसि हा। त उते कपिड़े जा ताकिया पिया हुआ, कपिड़े जे ताकियनि जे मथां कीअं कंपनीअ जो ईअं हूंदो आहे पनो रखियल, काई बि कंपनी हूंदी आहे टॉल वठंदा आहियूं, पोइ लिखियल न हूंदो आहे भई राजा टैक्स सीता टैक्स। चईसि इहो जेको छापे वारो पनो आहे न उहो खणी अच। उहो ताके मां इहे लाहे आयो पनो, इहे फोटे वांगुरु हूंदो आहे। पोइ उन पने ते बाबा जन थुक लॻाए ऐं उन ते चोटाए छॾियनिसि। चईसि लाहिजा न, जॾहिं पाण ई लही वञई त वरी तूं पंहिंजी थुक हणी लॻाए छॾिजांइ, पर लहण न ॾिजां। हिनखे 8 ॾींहं उहो पनो चिपकियो पियो, लथो कोन। 8 ॾींहंनि खां पोइ उहो पनो लथो त नासूर जेको उहो ॿिए पासे फाटो, हिकु पासो साफ़ थी वियुसि। वरी बाबा जन चईसि हाणे ॿियो पनो खणी आ। वरी ॿियो पनो हुयो ताके मां लाहे आयो, वरी उन ते थुक लॻाए ॿिए पासे हयंसि। उहो ईअं 8 ॾींहं हलियुसि। 8हें ॾींहुं पनो पाण ई लही वियुसि, टंग सफ़ा साफ़ थी वियसि। डॉक्टरनि जवाबु ॾेई छॾियोसि त हिन जो इलाजु अथई कोन, जा त माॻे कराचीअ वञ, अॻे पाकिस्तान जी ॻाल्हि लिखियल हुई, कराचीअ में भई वॾा वॾा डॉक्टर अथई, उते वञ कुझु कनी ऑपरेशन या कीअं, हिते इलाजु कोन अथई तुंहिंजो। त उनखे कराची वञण लाइ वीचारे खे पैसा कोन हुआ, त उते कोन वियो, हिते रही पियो संतनि वटि। सफ़ा माना साफ़ थी वियसि, नासूर लही वियसि, ख़ाली पने टुकरीअ मां। छा नथा करे सघनि।
ॿी लिखियल हुई त पाण खे बाबा जन खे कन में माना रसी थी वियनि। पहिरियों सूर सूर सूर, पोइ रसी थी वियनि, अंदरि जीत पइजी वियनि कन में, ॿिन्ही कननि में। त जेके शेवादारी हुआ उहे वीचारा चवंदासीं बाबा इस्पताल हलो त कन में भई डॉक्टर दवा विझंदव। त चईनि त ओ दवा कीअं विझायां, दवा विझंदा त जीत मरी वेंदा नी, उहो पाप मूंखे लॻंदो, त मां ॿियनि जो घर कीअं ड्रायां। हुननि घर कयो आहे, भले पिया हुजनि। वरी थोरा ॾींहं थिया, 8-10 ॾींहं वरी थिया, त वरी था माना चवनिसि शेवादारी बाबा हलो न, असांजे करे हलो इस्पताल, दवा विझाए चऊं कन में, केॾो कननि में सूर अथव। त हिकु सिख ॾे नियारे ऐं चवंसि था ईअं दवा विझाए चऊं। चईंसि हा हलो दवा विझाए चऊं। चईंसि पर पहिरियों मुंहिंजे कन में ॾिस त सही, कुझु आहे सही। त कन में जो नियारेसि त जीअं कृष्ण भॻवान कीअं वात खोले माता जशोदा खे ब्रह्मांड ॾेखारियो हो, अहिड़ी लीला हिनखे कन में ॾिसण आई बाबा जन जे। ही सिख त वाइड़ो थी वियो, न को जीत हुआ, न को रसी हुई, न को छा, कुझु कोन हुए। सिख ॼण ईअं बेहोश कीअं थी वेंदो आहे। तंहिंखां पोइ बसि कन में कुझु हो नी कोन, साफ़ थी वियो। तॾहिं पे चई ॿियनि जो घर कीअं ड्रायां। हा, पंहिंजी लीला पाण था रचनि पिया। हुन जे वञण खां पोइ सतगुरनि वीचार कयो त पिरथियो वॾो फसादी माण्हू आहे, तंहिं करे हू हर कंहिं समय विघ्न करण जा उपाव पियो ॻोल्हींदो। हू कम वक़्त कुमत जे करे कंहिं बि ख़ौफ़नाक कम करण खां कीन घुसंदो। तंहिं करे ही असांखां ऐं श्री अर्जन खां परे हुजे त चङो आहे, छो जो असांखे शरीर त्यागण जो समो बची वियो आहे। मतां पोइ ही श्री अर्जन खे का तकलीफ़ ॾिए, तंहिं करे चङो आहे त हितां गोविंदवाल में हलियो वञिजे ऐं उते श्री गुरु अमरदास साहिब जन जे महासुमतवान पुटनि बाबे मोहन ऐं मोहिरी साहिब खे श्री अर्जन जी पारत करे ब्यास नंदीअ जे किनारे ते हली रहिजे ऐं चोलो बि उते छॾिजे। इहो वीचारे माता बानीअ खे पाण वटि सॾायऊं ऐं सॼे भेद मां खेसि वाक़ुफ़ु कयऊं ऐं चयऊंसि त असां इहो सोचियो आहे त पिरबात जो गोविंदवाल ॾे हलियो हलिजे ऐं उते तुंहिंजनि पेकनि में सभिनी सां मिली हली रहिजे। माता बानीअ हिकदमि साहिबनि जी ॻाल्हि क़बूल कई। तंहिंखां पोइ साहिबनि बाबे ॿुढे साहिब खे पाण वटि घुराए सॼी हक़ीक़त मां वाक़ुफ़ु कयो ऐं चयऊंसि त प्रातः काल जो सभु तयारी रखिजो, जीअं हितां निकिरी हलियो हलिजे। बाबो ॿुढो साहिब साहिबनि जी आज्ञा पाए हलियो वियो ऐं वञी तयारीअ खे लॻी वियो। तंहिंखां पोइ स्वामी शांत में रहिया। आख़िर राति जो खाई पी हमेशह वांगुरु सुख सां सेजा ते आरामी थिया। जॾहिं पहर राति बाक़ी रही तॾहिं उथी नित क्रिया खां फारग थी स्नान पाणी करे आत्म आनंद में लीन थिया। जॾहिं बाक़ी 2 घड़ियूं राति रही तॾहिं समाधि खुलियनि ऐं सुचेत थी सभु तयारी करे पहिरीं माता बानी ऐं श्री अर्जन साहिब खे केतिरनि दासनि सां गॾु रवानो कयऊं। तंहिंखां पोइ पाण बि केतिरनि प्रेमी सिखनि सां गॾिजी ओॾां रवाना थिया। पिरथे खे सतगुरनि जे वञण जी का बि ख़बर न रही, छो जो अहिड़े क़िस्म जो हुल हुलियलो न हो, तंहिं करे हू घर में ई सुम्हियो रहियो। वड्रे सुडी एकम तिथ ते सतगुरनि श्री अर्जन साहिब खे श्री अमृतसर में गुरता तिलक ॾिनो ऐं ॿिए ॾींहुं माता बानी ऐं श्री अर्जन साहिब ऐं केतिरनि प्रेमी सिखनि समेत उथी गोविंदवाल ॾांहुं रवाना थिया। गोविंदवाल में पहुची सतगुरु सिधो चौबारे ॾांहुं विया। उते वञी श्री गुरु अमरदास साहिब जन जे आस्थान ते वंदना कयऊं। जॾहिं बाबे मोहिरी चंद खे इहा ख़बर पहुती तॾहिं हू तुर्त साहिबनि जे मिलण लाइ उते आयो। पोइ हिक ॿिए खे गॾिजी ऐं वंदना करे घणो ख़ुशि थिया। तंहिंखां पोइ थोरो वक़्तु उते तरसी घर ॾांहुं विया, जिते सभिनी कुटुंबियुनि सां गॾिजी घणो प्रसन्न थिया। माता बानी जाकी अॻे ई उते आयल हुई, तंहिंजे अखियुनि मां पाणीअ झल ई न थी ॾिनी, छो जो हिकु
त श्री गुरु रामदास साहिब जन जे पधारजण जो समो वेझो हो। ॿियो त पृथ्वीचंद जे उपाधीअ करे बि दिलि नंढी थियण लॻसि। तंहिं करे पिताजन जा वचन यादि करे रोअण लॻी त जीअं फरमायाऊं थिए त गुरियाई ॿाहिरि त न वेंदी, लेकिन अव्हां जे कुल में कलेश वॾो थींदो। सो उहे आसार अखियूं पिया ॾिसजनिसि, बिलाशक को वॾो बखेड़ो थींदो। इहा वार्ता वीचारे भाॼाईअ सां गॾिजी घणे क़दुरु पे रुनाई, जंहिंखे आख़िर केतिरनि गॾिजी सम्झायो त तूं कंहिं बि क़िस्म जो उल्को न कर, सभु गुरु महाराजनि जे दया सां भली थी पवंदी। जॾहिं सतगुरनि जे अचण जी ख़बर गोविंदवाल जे निवासियुनि खे पई, तॾहिं केतिरा ई सिख गॾिजी साहिबनि जो दर्शन करण लाइ आया ऐं वंदना करे मथो टेके ख़ुशि थिया। तंहिंखां पोइ बाबे बुढे साहिब सभिनी खे पिरथे जे शोर करण जी वार्ता जीअं जो तीअं चई ॿुधाई त हुन गुरुजन खे धमकी ॾिनी आहे त आउं कंहिं बादशाह जे मदद सां तव्हां खां बदिलो वठंदुसि। तंहिं करे सतगुरनि वीचारियो त गोविंदवाल में हली रहिजे, छो जो संदन पधारजण जो समो बि वेझो आहे। तंहिं करे संदन मर्ज़ी थी त श्री अर्जन साहिब खे कंहिं पूरी हिफ़ाज़त वारे मकान ते रहाइजे। इन करे सतगुरु असां समेत हिते आया आहिनि। इहा वार्ता ॿुधी गोविंदवाल जे निवासियुनि खे ॾाढो दुख थियो ऐं इन्हनि सभिनी पिरथे खे धिक्कारियो। हिननि खे वधीक दुख इन करे थियो जो गुरु घर में बिगाड़ो पइजी वियो। श्री अर्जन साहिब खे केतिरे वक़्त खां पोइ ॾिसी मामनि मामियुनि बिल्कुलु घणे क़दुरु प्यारु कयो। तंहिंखां पोइ बाबे बुढे खां आदि वठी ॿिया बि जेके सिख हुआ, तिन मां कंहिं बि निंड कान कई, छो जो सतगुरनि जे तयारीअ करे वचन विलास कया। जॾहिं 3 पहर राति जा गुज़रिया ऐं पोयों पहर थियो, तॾहिं साहिबनि पंहिंजी नित क्रिया करे माता बानीअ खे सॾाए सिख संगत खे साण वठी बाबे मोहन ऐं मोहरीअ समेत बावली साहिब ते वञी स्नानु कयो। तंहिंखां पोइ रबा बिन आसादी वार ॻाइणु शुरू कई ऐं भांत भांत जा शब्द उचारिया, जे सभई प्रेम धारे ॿुधण लॻा। अहिड़े आनंद में जॾहिं अछो सुबुह थियो ऐं आसादी वार जो भोग पियो, तॾहिं वीचार जा बादल सतगुरु फरमाइण लॻा त हे गुरुअ जा प्यारा सिखो, तव्हीं हरि परमेश्वर जो सिमरन करे पंहिंजी जीवत सफली कंदा रहो। हाणे असांजो अंत समो थियो आहे, तंहिं करे असीं शरीर छॾे परलोक में वेंदासीं। तव्हां प्यारनि खे असांजो एतिरो ई चवणु आहे त जीअं असांजे गुरु घर में पीढ़ी बि पीढ़ी पे थींदी आई आहे, यानी सतगुरनि तव्हां प्यारनि सिखनि खे इहा ई पे अरदास कई आहे त असांजे कंहिं बि पीढ़ीअ में को भेद न रखिजो ऐं हिक ई जोति सां ॾिसंदा रहिजो। तीअं असीं बि अव्हां खे इहा अरदास था करियूं त असांजी साॻी जोति श्री अर्जन साहिब में हमेशह ॾिसंदा रहिजो ऐं बिल्कुलु कंहिं बि क़िस्म जो भेद न रखिजो। श्री अर्जन तव्हांजी हर का तकलीफ़ निवृत कंदो। इन करे असीं हिन खे हर को भार खणण जो लाइक़ु सम्झी जग गुरु थापियूं था। एतिरो चई गुरुजन श्री अर्जन साहिब ॾांहुं निहारे खेसि चयो, सुमतवान, तूं अमृतसर खे असांजो शरीर करे ॼाणिज ऐं उन जे ई टहल में मशगूल रहिज, छाकाणि जो इहो आस्थान सारी पृथ्वीअ ते बिल्कुलु मशहूरु थींदो। असां इहो तलाउ श्री गुरु अमरदास साहिब जन जे आज्ञा मूजिबि खोटाइणु शुरू कयो हो। तंहिंखे हाणे तूं चौधारी फर्श हणाए पोड़ियूं ॿधाइज ऐं उन जे विच में सुंदर हरमंदर ठहिराइज, मतिलबु त अहिड़ो सोभिया वारो ठहिराइज जीअं विष्णु भॻवान जो विमान अची आकाश में ॾाढी घणी सोभिया पाए। इहा असांजी आज्ञा अथई, जा मन में धारिज। इहो ॿुधी श्री अर्जन साहिब हथ जोड़े चयो त हे प्रभु, करण कराइण हार ऐं शक्तिवान तव्हीं साहिब ई आहियो। मुंहिंजो त फ़क़ति उन में नाम था करियो, पर तव्हांजी आज्ञा मूजिबि जेसिताईं प्राण हूंदा तेसिताईं आउं दास उन जी शेवा में को बि कसूर न कंदुसि। तव्हीं साहिब मुंहिंजा सहायक थी संभाल कंदा रहिजो। इन्हीअ खां पोइ सतगुरनि पंहिंजे पधारजण जी तयारी कई, जंहिं ते माता बानीअ खे बिल्कुलु चिंता थी। तंहिं स्वामिनि खे अर्ज़ु कयो त हे ठाकुर, जेकॾहिं तव्हीं अहिड़ी तयारी करे रहिया आहियो त मूंखे बि तव्हां खां सवाइ हिते रहणो न आहे ऐं आउं बि पंहिंजा प्राण ॾींदसि। माता बानीअ जा अहिड़ा वचन ॿुधी सतगुरु फरमाइण लॻा त वॾ भाॻिण, तुंहिंजो जनम सफलो आहे
का बि स्त्री तुंहिंजे समान न हूंदी। भला जंहिंजो तन श्री गुरु अमरदास साहिब आहे तंहिंखां ज़माने जी कहिड़ी ॻाल्हि ॿुधी हूंदी। तंहिंखां सवाइ तोते त ख़ासि सतगुरनि जी प्रसन्नता ई हूंदी हुई। जीअं तूं चवंदी हुईं तीअं श्री गुरु बाबा क़बूल कंदा हुआ। वरी तोखे श्री अर्जन जहिड़ो सुपातर ऐं परवीन पुट बख़्शाऊं जंहिं सोढी कुल जो मुंहुं मथे कयो आहे ऐं गुरता जी गादी ॿियनि खां हटाए पंहिंजे हथ आंदी आहे। तंहिं करे तुंहिंजो जनमु जगत में सफलो थियो। जगत में जेकी की करणो आहे सो सभु तूं करे चुकी आहीं। हाणे बाक़ी के ॾींहं तुंहिंजो शरीर हिते रहंदो, तंहिं करे तूं धीरज धारे पंहिंजी प्रारब्ध भोगे पूरी करे पोइ संजाईअ सां शरीर त्यागे अची असां सां मिलंदीअ। अहिड़ीअ तरह सुखराज सतगुरनि पंहिंजे धर्म पत्नीअ खे धीरज ॾेई शोक खां हटायो। पोइ बाबे ॿुढे ऐं ॿियनि प्रेमी सिखनि खे श्री अर्जन साहिब जी पारत करे कुशा आसन ते चादर ताणे सुम्ही रहिया ऐं सुखालाईअ सां ही पंजनि तत्वनि जो शरीर छॾे वैकुंठ धाम ॾांहुं पधारिया। संदन सन्मान करण लाइ ब्रह्मा नारद ऐं शिव महाराज सभु अची पृथ्वीअ खां मथे बीठा ऐं 4 देवताऊं विमान खणी हेठि आया, जिन में सतगुरनि जो रूह वञी चढ़ियो। पोइ उहो विमान देवताऊं खणी मथे विया ऐं जय जयकार पुकारींदा अनेक प्रकारनि जा शब्द ॻाईंदा वैकुंठ धाम में पहुता। हेॾां गोविंदवाल में बावली साहिब ते जिते महाराजनि शरीर छॾियो सभई सिख शांत में वेठा रहिया। हिकिड़े पासे माता बानी चुप कयो वेठी हुई त ॿिए पासे संदसि भाउर मोहन ऐं मोहिरी शांत कयो वेठा हुआ। टे पासे श्री अर्जन साहिब चुप करे हैरान वेठा हुआ। बिल्कुलु शांत लॻी पई हुई, छो जो सतगुरनि जो सभिनी खे हुकुम हो त को बि शोक न करे। नेठि बाबे ॿुढे साहिब उथी सभिनी खे चयो त हाणे माठ करे वेहण खां छा थो मिले, उथी कमकार जी करियो। इहो सतगुरनि जो आख़िरी दर्शन हो जो अवां सभिनी वॾ भाॻियुनि कयो ऐं वचन ॿुधा ऐं नमस्कार करे मुक्ति पाती। हाणे उथी तयारी कयो त संदन शरीर जो संस्कार कजे। एतिरो ॿुधी श्री अर्जन साहिब माण्हू मोकिले सभु शइ शिकिल गॾु करण जी तयारी कई। सोना फल तयारु कराइण लाइ ॾिनऊं, जव तिर ऐं बिल्कुलु घणे मुल वारो विमान तयारु करायूं। वॾीअ क़ीमत वारो कपिड़ो मथां विझण जो घुरायूं। उन्हीअ खां सवाइ चंदन ऐं ॿियूं ख़ुशबू जहिड़ियूं शयूं बि हज़ारनि जूं अची वयूं। तंहिंखां पोइ बाबे ॿुढे साहिब श्री अर्जन साहिब ॾुध सां सोढी कुल तिलक जा केस ऐं रेश धोता ऐं ॿिया अंग पिणु निर्मल पाणीअ सां साफ़ कया ऐं महासुंदर पवित्र वस्त्र पहिराया। एतिरे में विमान बि ठही तयारु थियो ऐं उन में केतिरियूं सुरहाणियूं विझी पोइ सतगुरनि जो शरीर रखियाऊं। पोइ मथां उहो कपिड़ो ऐं गुल विझी श्री अर्जन साहिब खे आज्ञा करे विमान सिखनि कुलनि ते खयूं। हज़ारे सिख जय जयकार पुकारींदा गुलनि जी वर्खा कंदा ऐं भॼन भाव कंदा पे हलिया। केतिरियूं त शब्द करण वारियूं संगतियूं हुयूं। केतिरनि धनी पुरुषनि पंहिंजे ख़र्च सां सोना रोपा फल घुराए पे विमान जे मथां उछलिया, केतिरनि वरी रुपया पे उछलिया। अहिड़ीअ तरह वॾे जलसे सां भॼन भाव कंदा आख़िर जिते श्री गुरु अमरदास साहिब जन जे शरीर जो संस्कार कयो हुअऊं उन ई हंधि अची पहुता ऐं विमान ब्यास नदीअ जे किनारे ते रखी चिखिया तयारु करे घणो चंदन विझी मथां ई करे सतगुरनि जो शरीर उन ते रखियाऊं। पोइ श्री अर्जन साहिब पंहिंजनि हथनि सां चिखिया खे अग्नि ॾिनी। उन ई वक़्तु संदसि अखियुनि मां पाणी छिलकी आयो, जंहिंखे ॾिसी ॿिया बि जेके सिख बीठल हुआ तिन जो मन भरिजी आयो ऐं उछंगारूं ॾेई रोअण लॻा। तंहिं ते बाबे ॿुढे साहिब सभिनी खे रड़ करे चयो त हीउ छा था करियो? छा तव्हां सभिनी खे सतगुरनि जो वचन यादि नथो पवे? इन ई अजाए शोक खां हरिअ जो सिमरन करियो ऐं भॼन भाव करायो, जंहिं वास्ते तव्हांखे सतगुरनि बार बार पे सम्झायो आहे। तंहिंमें तव्हीं धीरज करियो, अजाए रोअण मां कुझु बि हासिल न थींदो। बाबे साहिब जा वचन ॿुधी सभिनी शांत कई। तंहिंखां पोइ श्री अर्जन साहिब उथी अर्धांग क्रिया कई
अहिड़ीअ तरह संस्कार करे श्री अर्जन साहिब, बाबो बुढो साहिब, बाबो मोहन, बाबो मोहरी अधिक सभई उतां ब्यास जे निर्मल जल में स्नान करे बावली साहिब ते अची कठा थिया। सभिनी गॾिजी श्री गुरु महाराजनि जा अकथ गुण वीचारे साराहूं कयूं ऐं आईंदे लाइ श्री गुरु अर्जन साहिब में उमेद धारियऊं। माता बानीअ बि सतगुरनि जे वचन खे यादि करे धीरज धारे गुरमूरत जो चितवन करे मन खे शांती ॾेई सब्र सां पतीअ जे ध्यान में रही अहिड़ीअ तरह 3 ॾींहंनि ताईं गोविंदवाल में शब्द कीर्तन जी धुनी लॻी रही ऐं ख़ल्क जी भीड़ हली आई। किथे किथे जा सिख सतगुरनि जे देहांत जो ॿुधी आया हुआ। तिन नओं गुरु श्री अर्जन साहिब खे ॾिसी ॾाढो प्रसन्न थिया ऐं दिलि में वीचारियऊं त ही श्री गुरु नानक देव जन जी 5वीं पीढ़ी साक्षात पाण आहिनि। आख़िर चौथों ॾींहुं सभई गॾिजी संस्कारण वारी जाइ ते आया जिते श्री गुरु महाराजनि जो ध्यानु धारे सभिनी गॾिजी फूल चूंडिया। अलबत श्री अर्जन साहिब खे उते दुख थियो ऐं अखियुनि मां पाणी अची वियुसि। जंहिं ते खेसि बाबे मोहिरी चंद ऐं ॿियनि प्रेमियुनि सम्झायो त तव्हीं आम लोकनि वांगुरु छो था करियो। सतगुरु जिते तिते पूरन आहिनि ऐं तव्हीं साहिब साॻियो ई संदन स्वरूप आहियो। एतिरो ॿुधी श्री अर्जन साहिब चयो त सतगुरु त मुंहिंजे अंग संग आहिनि, लेकिन मूंखे जेको दुख आहे सो इहो जो जेको मुंहिंजो वॾो भाउ आहे सो वेरी बणियो बीठो आहे। तंहिं ते बाबे साहिब ऐं ॿियनि श्री अर्जन साहिब जन खे चयो त जेको ई तव्हां सां वेर कंदो सो थिर न पाईंदो। अहिड़ीअ तरह सभु क्रिया लाइ पोइ मोटी गोविंदवाल में आया। बोलो सतगुर देव भगवान की। आयो चंद्र जो ॾियारो आ, गुरु दर ते हलण घुरिजे। आयो चंद्र जो ॾियारो आ, गुरु दर ते हलण घुरिजे। सॼो महीनो सुख सां गुज़रे, सॼो महीनो सुख सां गुज़रे। इया आसीस घुरण घुरिजे, इया आसीस घुरण घुरिजे। आयो चंद्र जो ॾियारो आ, गुरु दर ते हलण घुरिजे। आयो चंद्र जो ॾियारो आ, गुरु दर ते हलण घुरिजे। जिते सत्संग संदा डेरा, उते आनंद संदा डेरा। जिते सत्संग संदा डेरा, उते आनंद संदा डेरा। अचन जे रोज हिन दर ते वसन तिन जा सदा वेड़ा। अचन जे रोज हिन दर ते वसन तिन जा सदा वेड़ा। रखी सिक भावना दिल में, रखी सिक भावना दिल में। रोज बेरो भरण घुरिजे, रोज बेरो भरण घुरिजे। आयो चंद्र जो ॾियारो आ, गुरु दर ते हलण घुरिजे। आयो चंद्र जो ॾियारो आ, गुरु दर ते हलण घुरिजे। प्यारा पंध करे गुरु दर ते, तुंहिंजा दुख दूर थी वेंदा। प्यारा पंध करे गुरु दर ते, तुंहिंजा दुख दूर थी वेंदा।
वेंदा कष्ट कापूर थी वेंदा भंडारा भरपूर थी वेंदा कष्ट कापूर थी वेंदा भंडारा भरपूर थी वेंदा हिम्मत ना हार हरगिज तू हिम्मत न हार हरगिज तू निराश थी न वेण गुरजे निराश थी न वेण गुरजे आयो चंद्र जो ॾियारो आ गुरु दर ते हलण घुरिजे आयो चंद्र जो ॾियारो आ गुरु दर ते हलण घुरिजे मुरादूं थियनि जिते पूरियूं अहिड़ो गुरु नानक जो दरवा मुरादूं जिते थियनि पूरियूं अहिड़ो गुरु नानक जो दरवा जितां कंगाल थियनि पातशाह अहिड़ो साईं लाला राज जो दरवा जितां कंगाल थिया पातशाह अहिड़ो साईं लाला राज जो दरवा आहे कुछ देर नाहे अंधेर आए कुछ देर नाहे अंधेर माधव धीरज धरण घुरिजे दासी धीरज धरण घुरिजे आयो चंद्र जो ॾियारो आ गुरु दर ते हलण घुरिजे आयो चंद्र जो ॾियारो आ गुरु दर ते हलण घुरिजे सॼो महीनो सुख सां गुज़रे सॼो महीनो सुख सां गुज़रे इहा आसीस घुरण घुरिजे इहा आसीस घुरण घुरिजे आयो चंद्र जो ॾियारो आ गुरु